अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आया हूँ जो पंहिंजो अली हसन चढ़ड़ है हमारी ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल है फेसबुक पेज अली हसन चढ़ड़ फैंस। तो दोस्तों अॼु ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दौलाब ऐं जल्लाद फिल्म के बारे में। उनखां पहिरियां मुंहिंजे चैनल के सब्सक्राइब कयो, लाइक कयो, दोस्तन ताईं शेयर कयो। तो दोस्तों ड्रामा सीरियल दौलाब जेको अव्हांखे जंहिंजो शिद्दत सां इंतज़ारु हुयो उहो अॼु ऑन एयर कयो वेंदो। दोस्तों सिंध टीवी पारां पंहिंजो प्रोमो जारी कयो वियो हो ऐं उनमें डेट बि फिक्स कई वई हुई। पेनाफ्लेक्स बैनर वग़ैरह जेके हुन टाइटल सॉन्ग आहे उहो बि रिलीज़ कयो वियो आहे। तमामु ज़बरदस्त नमूने सां हिन जूं तयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि ऐं इंशाअल्लाह ही जेको ड्रामो आहे दौलाब अॼु ऑन एयर कयो वेंदो अव्हांखे, जंहिंजो शिद्दत सां इंतज़ारु हुयो ऐं उन्हनि परस्तारनि जे लाइ हिकु तमामु वॾी ख़ुशख़बरी आहे त सिंध टीवी जो मेगा सीरियल ड्रामा सीरियल दौलाब जेको आहे अॼु खां शुरू कयो वेंदो। ऐं दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त 3 स्पेल जी स्टोरी बि डायरेक्टर साहब खे मिली चुकी आहे ऐं तमामु जल्द 3 स्पेल बि जेको आहे उनजी रिकॉर्डिंग शुरू थी वेंदी ऐं तमामु बहितरीन ड्रामो जेको अव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो। सूमर, अंगारा, अरबा, ख़मीस, जुमा ताईं हफ़्ते जा 5 ॾींहं ये ड्रामो अव्हांखे ॾेखारियो वेंदो शाम जो 7 बजे। हिकु तमामु ज़बरदस्त प्रोजेक्ट सिंध टीवी जो। ऐं दोस्तों अव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुंहिंजी फिल्म जल्लाद जंहिंजो राइटर डायरेक्टर आऊं पाण आहियां उनजी रिकॉर्डिंग मुकम्मल थी चुकी आहे। हिकु तमामु ज़बरदस्त एक्शन सां भरपूर हिकु नई शइ अव्हांखे ॾिसण में ईंदी। दोस्तों ही उहा फिल्म आहे जंहिंखे मूं कोशिशि करे तमामु सुठे नमूने फिल्मायो आहे। तमामु ज़बरदस्त हुन में हथियारनि खां पाक हथनि वारी फाइट ॾेखारी आहे। मूं कोशिशनि में तमामु बहितरीन कई आहे। जेके बि मुंहिंजा एक्टर आहिनि उन्हनि तमामु ज़बरदस्त कोशिशि कई आहे। ही जेको असांजो समाज आहे ऐं जेके ही समाज ते धब्बो बणियल आहिनि उन्हनि ख़िलाफ़ ही जेका फिल्म आहे हिकु तमामु जल्लाद जी ज़बरदस्त स्टोरी आहे। ऐं अव्हां जल्लाद जो जेको करेक्टर आहे उहो ॾिसंदव त मुख़्तलिफ़ करेक्टर आहे ऐं अव्हां जेको हिन सिंधी मीडिया में कात जो जेको इस्तेमालु आहे उहो घटि थियल आहे, पर मूं हुनखे हिकु तमामु ज़बरदस्त नमूने सां हिन खे ॾेखारियो आहे। जॾहिं अव्हां ही फिल्म ॾिसंदव त अव्हांखे ख़बर पवंदी त हिन में केॾो वॾो कमु थियल आहे। ॾींहुं राति जी अणथक महिनत खां पोइ ही रिकॉर्डिंग कंप्लीट कई वई आहे ऐं हाणे एडिट जे मरहले में ही फिल्म आहे। एडिट थी करे बसि अल्लाह ॾों ख़ैर हुजे त कुझु ॾींहंनि में ही फिल्म हिन अली हसन चढ़ड़ यूट्यूब चैनल ते रखी वेंदी। अव्हां ॾिसंदव हिकु तमामु ज़बरदस्त हिकु वॾो मेगा प्रोजेक्ट आहे। तमामु वॾी बजट सां ही फिल्म तयारु थियल आहे ऐं तमामु हिकिड़ी ज़बरदस्त फिल्म आहे। जॾहिं अव्हां ॾिसंदव त अव्हांखे ख़बर पवंदी त केॾो हिन में कमु कयो आहे ऐं हिन एक्टरनि जेको आहे जंहिंमें मां पाण आहियां, काज़ी अयाद आहे ऐं अहिड़ा ज़बरदस्त मां करेक्टर खणी आयो आहियां जेके पहिरें टिकटॉक ते कमु कंदा हुआ या कंहिं ॿिए प्लेटफॉर्म ते कमु कंदा हुआ, पर उन्हनि जो जेके करेक्टर हुआ उते तमामु ज़बरदस्त हुआ। पोइ मां उन्हनि खे खणी हिन फिल्म में आंदो आहे। शाकिर अज़ीज़ हुजे, बिलाल हुजे, सारंग साइद हुजे, अशफाक कलवड़ हुजे, अहिड़ा जेके करेक्टर आहिनि ऐं न्यू जावेद दायो आहे। जावेद दायो हिकु तमामु ज़बरदस्त करेक्टर में अचे थो ऐं जेका हिन जी एक्टर आहे नाज़िश दायो हिकु तमामु सुहिणी एक्टर ऐं तमामु ज़बरदस्त एक्टर आहे ऐं हू बि हिन फिल्म में कमु कयो आहे। अव्हां ॾिसंदव ही फिल्म तमामु ज़बरदस्त नमूने आहे। इन ते पंहिंजे अली हसन चढ़ड़ खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।